जागी फर्म कराची डिवीजन पारा जो हफ्तेवार स्टडी सर्किल है काफ़ी में जो किताब तंजीम कराईंदासीं उन टियों बाब पाण पढ़ंदासीं वारे वारे सां दोस्त पढ़ंदा उन पोइ साथी राया रखंदा। ये किताब जो टियों बाब है जो उनवान है पार्टी या तंजीमी गजण जा ज़ाब्ता और उसूल। दुनिया जी हर इनकलाबी और कौमी पार्टी के आइन में हर हफ्तेवार या 15 वार या माहवार मीटिंग में गजण जो प्रोग्राम जो वक्त मुक़रर वक्त हंध ते हूंदो है तो जी वक्त ब वक्त पार्टी के कारकुन के कमकार और कारकर्दगी जो जायज़ो वठी सके आइंदे के हर हिकमत अमलियूं जोड़ी उनके अमल करे सके पार्टी के क़यादत ऐं कारकुन के विच में लागापन नज़्म ज़ब्त के कायम रखी सके हेठा का मथे ताईं पार्टी की मेंबरशिप में मुसलसल राब्तो रही सके छाकाणि त नज़्म ज़ब्त का सवाइ का भी इनकलाबी पार्टी थी नथी सके एक मुनज़्ज़म इनकलाबी पार्टी का सवाइ को भी इनकलाब या आज़ादी की तहरीक कामयाब थी नथी सके। इनकलाब आज़ादी ऐं पार्टी जो रिश्तो ईअं आहे जी माउ ऐं औलाद जो रिश्तो हूंदो आहे। पार्टी माउ हूंदी आहे ऐं इनकलाब औलाद हूंदो आहे ऐं कारकुन ऐं क़यादत इनकलाब जो पीउ हूंदा आहिनि। उन करे पीउ क़यादत ऐं कारकुननि जी नाबालिग ऐं सेहतमंद नज़रियाती ऐं फ़िक्री तौर हुजण खां सवाइ माउ यानी पार्टी जी पेच में इनकलाब यानी औलाद सरजी ऐं सगारो थी कोन सघंदो। एक इनकलाबी पार्टी जो इहो जल्दियाती साइंसी उसूल है ऐं हर इनकलाबी पार्टी के इन ते सख्ती से अमल करणो पवंदो आहे त जीअं इनकलाब की पार्टी ऐं कारकुननि ऐं क़यादत माउ ऐं पीउ चङी तरह परवरिश करे उनके जोबन ऐं जवानी की मंज़िल ताईं पहुचाए सघनि। बल्कि ईअं जीअं इनकलाब या औलाद की पालना पार्टी या माउ कंदी आहे ऐं उनकी खुराक ऐं कपड़े लचे यानी उनके सगारे थियण जो बंदोबस्त कारकुन ऐं क़यादत या पीउ खे करणी पवंदी आहे। का भी इनकलाबी पार्टी उन तरीक़े की तरबियत का सवाइ न हद मास करे सगारो थी सकती है न ही पंहिंजी मंज़िल ऐं मुराद माणी सकती है। सवाल है तो गॾिजाणियूं या मीटिंगूं जिन मक़सदनि जी हासिलात लाइ रखबियूं आहिनि से गॾिजाणियुनि या मीटिंगनि खां सवाइ कारकुननि या क़यादत सां फर्दन मुलाक़ात ऐं मेल मेलाप में हासिल थी सके थी। जायज़े मुखालिफ़ पार्टी की तनकीद एतराज़न या इल्ज़ामन जो जायज़ो वरतो वेंदो आहे कि ये केतरे कदर जायज़ आहिनि या मनफ़ी आहिनि। इन सां गॾु इन जायज़े में पंहिंजी क़ौम के आम माण्हुनि जे मसइलनि उन्हनि जे रवैयनि पार्टी ऐं पार्टी जे क़यादत बाबति आम माण्हुनि जी कहिड़ी राय आहे हमदर्दी वारी आहे या मुखालिफ़ वारी आहे या पार्टी ऐं कारकुननि ऐं आम माण्हुनि में पंहिंजी पार्टी प्रोग्राम के केतिरो ऐं किथे किथे पखेड़ियो आहे। नंबर 3 आहे आईंदे बाबति कमकार की हथाबंदी या हिकमत अमली गॾिजाणी जो टियों लाज़मी उसूल है उन लाइ मौजूदा मुल्की ऐं आलमी सूरतहाल के अॻियां रखी फ़ैसिला कबा आहिनि ऐं कमकार जूं हिकमत अमलियूं जोड़बियूं आहिनि त जदोजहद के कीअं सरगर्म रखिजे कारकुननि जी तालीम ऐं तरबियत जो बंदोबस्त कहिड़ी रीत कजे जीअं पार्टी के जदोजहद में वध में वध नतीजा मिली सघे। मथे ॼाणियल गॾिजाणी जे 3 मक़सद हासिल मथे ॼाणायल गॾिजाणी जे 3 मक़सदनि सम्झण खां पोइ इहो सम्झणु ज़रूरी आहे त जेकॾहिं कारकुननि वटि कंहिं बि सबब जे करे गॾिजाणी जूं एजेंडाऊं न पहुतियूं आहिनि त पोइ इहे 3 एजेंडाऊं हर सूरत में हर गॾिजाणी जो लाज़मी हिस्सो हुजनि थियूं। तंहिं करे उन लाइ तयारी करणु ज़रूरी आहे। उन लाइ इहो बहानो नथो बणाए सघिजे त कारकुननि खे मीटिंग जूं एजेंडाऊं कोन मिलियूं आहिनि या वक़्त ते कोन मिलियूं आहिनि। गॾिजाणियूं या मीटिंगूं छाजे लाइ घुराइबियूं आहिनि आमतौर उन जे घुराइण जा हेठियां मक़सद तय थियल आहिनि। नंबर 1 राब्तो क़ाइमु करणु, नंबर 2 ज़ाब्ते जी तरबियत वठणु, नंबर 2 सूरतहाल की वाक़फ़ियत हासिल करणु, नंबर 4 सूरतहाल की तनकीदी जायज़ो वठणु, नंबर 5 आइंदे की रिथाबंदी करणु। नंबर 1 गॾिजाणी जो पहिरियों मक़सद राब्तो करणु हूंदो आहे। कारकुन जे कारकुननि
सां राब्तो, कारकुननि जो क़यादत सां राब्तो, क़यादत जो कारकुननि सां राब्तो करणु हूंदो आहे। राब्ते सां कारकुननि ऐं क़यादत जे हिक ॿिए सां वाक़फ़ियत, ॼाण सुञाण थींदी आहे, जंहिंजे ज़रिए यकजहती पैदा थींदी आहे, बराबरी जो अहसासु थींदो आहे। इन सां गॾु समाजी लाॻापनि में वाधारो थींदो आहे, छाकाणि त मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं हंधनि तां कारकुन अची पाण में गॾु वेहंदा आहिनि ऐं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि, जंहिं करे पाण में पंहिंजाइप जो अहसासु पैदा थींदो आहे। नंबर ॿियो आहे, हिकु ख़ासि मुक़ररु थियल तारीख़ ते, मुक़ररु कयल हंध ते, मुक़ररु कयल वक़्त ते पहुचण सां कारकुननि तोड़े क़यादत में ज़ाब्ते ते अमल करण जो अहसासु पैदा थींदो आहे। गॾिजाणी में एजेंडा ते ॻाल्हाइण ऐं पंहिंजे वारे ते ॻाल्हाइण ऐं ग़ैर ज़रूरी ॻाल्हाइण खां पासो करण जहिड़ा ज़ाब्ता ऐं ज़िमेवारियूं पैदा थींदियूं आहिनि। उन करे गॾिजाणी में कारकुननि ऐं ज़ाब्ते जी तरबियत थींदी आहे ऐं छुड़वागी जे रुझान ते पाबंदी जो अहसासु पैदा थींदो आहे। नंबर 3 आहे, उन जे ज़रिए कारकुननि जी सियासी तालीम ऐं तरबियत थींदी आहे, जंहिंमें मुल्की, इलाक़ाई, आलमी सियासी सूरतहाल खां वाक़फ़ियत हासिलु थींदी आहे ऐं ॿियनि पार्टियुनि जी पॉलिसी ऐं प्रोग्राम तोड़े जदोजहद जो जाइज़ो वरितो वेंदो आहे। इन मां कारकुननि जे सियासी, समाजी, तंज़ीमी शऊर में वाधारो थींदो आहे। नंबर 4 आहे, तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद मां पार्टी जे पॉलिसियुनि ऐं उन जे उहिदेदारनि, कारकुननि जे रवैयनि ऐं लाड़नि ऐं उन्हनि जी छिड़वागियुनि ऐं वाबस्तगियुनि जो जाइज़ो वरितो वेंदो आहे ऐं इहो ॾिठो वेंदो आहे त पार्टी जूं पॉलिसियूं वक़्तायतियूं ऐं फ़ाइदे वारियूं आहिनि या इहे अॻे जे भेच में पार्टी ऐं तंज़ीम जी सघ जी आवाम जी हिमायत ऐं कारकुननि जी तइदाद वग़ैरह वाधारो कंदियूं या घटिताई कंदियूं। उन खां सवाइ उन मां कारकुननि में जिते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण जो ज़रूरतमंदी पैदा थींदी आहे, उते उन जी ज़ियानत जी बि ख़बर पवंदी आहे। नंबर 5 आहे, गॾिजाणियुनि में कमकार जी रिथाबंदी जो इहो मक़सदु हूंदो आहे त मौजूदा मुल्की, इलाक़ाई, आलमी सियासत में असांजी पार्टी ऐं तंज़ीम पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे सघे थी। हिकिड़नि पॉलिसियुनि जोड़नि सां पार्टी जे वाद बि थी सघंदी आहे ऐं वधीक अवाम जी हिमायत हासिलु थी सघंदी आहे। उन जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि वारियूं रिथाऊं जोड़ियूं ऐं फ़ैसिला कया वेंदा आहिनि, छाकाणि त गॾिजाणियूं ऐं मीटिंगूं ॾाढियूं फ़ाइदे वारियूं थींदियूं आहिनि ऐं पोइ उन जी हैसियत मक़ामी यूनिट वारी हुजे या मथे इदारे या मर्कज़ी कमेटी जी हुजे। जेतोणीकि थोरे घणे फ़र्क़ सां गॾिजाणियुनि जा मक़सद साॻिया हूंदा आहिनि। जीअं यूनिट कमेटी खां वठी मर्कज़ी कमेटी ताईं पहिरीं त सिर्फ़ु वाक़फ़ियत थींदी आहे, पर मुसलसल गॾिजाणियुनि थियण खां पोइ वाक़फ़ियत जे बजाए मक़सद हासिलु करण जी कोशिशि कई वेंदी आहे। मक़सद बि घणो करे साॻिया हूंदा आहिनि। जीअं को बि समाज इनकलाब आहे या क़ौमी आज़ादी जी हासिलात हूंदी आहे। मथे थोरी घणी ॼाण हासिलु करण खां पोइ इहो ॾिसणो आहे त कंहिं बि तरह जी गॾिजाणी घुराइण खां अॻु में अहिड़े क़िस्म जी तयारी करणु ज़रूरी हूंदी आहे जीअं त उहिदेदारनि ऐं कारकुन खे मुकमल अमल करणो पवंदो आहे। नंबर 1 आहे, पहिरियों उहिदेदारनि लाइ इहो ज़रूरी आहे त उहो कंहिं बि इदारे जी गॾिजाणी घुराइण लाइ गॾिजाणी जी तारीख़, वक़्त ऐं जॻह मुक़ररु बाबति इदारे जी सभिनी वास्तेदारनि, कारकुन ऐं उहिदेदारनि खे उनजो सही ऐं बाज़ाब्ता इतलाह कबो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त बाज़ाब्ते इतलाह न ॾिनो वेंदो आहे, पर सिर्फ़ु नियापो नड़ो ॾिनो वेंदो आहे या चिठी चिबाटी ते कमु चिपायो वेंदो आहे, जेका विञाइजी बि सघंदी आहे, या वरी कॾहिं ग़ैर वास्तेदार माण्हुनि जे हथां इतलाह मोकिलियो वेंदो आहे, जेको को बि कारकुन कंहिं बि कमकार जे करे उन नियापे खे विसारे वेंदो आहे, या वरी कॾहिं को घसे पंदे कारकुन मिली वेंदो आहे त उनखे चई छॾिबो आहे त इहा हिकु क़िस्म जी बेगर वहबी आहे, पर ज़िमेवारी कान हूंदी आहे। अहिड़ी तरह इतलाह सही तौरु न पहुचंदो आहे, जंहिंमां इहा बि ख़बर न पवंदी आहे त गॾिजाणी जूं एजेंडाऊं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उन करे अॻुवाणनि ऐं कारकुननि खे घुरिबल मालूमात सही पहुचाए
जेको उन जी फ़र्ज़नि में शामिल हूंदो आहे। जीअं मथे ॿुधायो वियो आहे त गॾिजाणी जा बुनियादी ऐं लाज़मी 3 मक़सद हूंदा आहिनि। तंहिं करे अहिड़ी कंहिं सूरत हाल में जेकॾहिं एजेंटाऊं सही नमूने न बि पहुचनि त बि बहानो करण जे बजाए मुकमल तयारी ज़रूरी आहे ऐं पोइ वास्तेदार माण्हुनि ते इदारनि में तनक़ीद ऐं पुछाणो करे सघिबो आहे। नंबर 2 कारकुन लाइ हेठियनि 3 ॻाल्हियुनि ते पढ़ियो थो कारकुन लाइ हेठियनि 3 ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। हिकु इनकलाबी या क़ौमी पार्टीअ लाइ ज़रूरी आहे त पंहिंजनि गॾिजाणियुनि जे कारगुज़ारियुनि खे मुकमल राज़ में रखणु घुरिजे, जंहिं लाइ उहिदेदारनि जी ज़िमेवारी हूंदी आहे त उहे पंहिंजे राब्ते जो हंधु हिकिड़ो मुक़ररु कंदा आहिनि ऐं गॾिजाणी कंहिं ॿिए हंधि वञी कंदा आहिनि। उन्हनि हंध जे किन चंद माण्हुनि खां सवाइ ॿियनि खे ख़बर न हूंदी आहे। उन करे राब्ते वारी जाइ खां गॾिजाणी जाइ ते मुकमल एहतियात ऐं राज़दारी रखी वेंदी आहे ऐं पोइ ॿ या टे ॼणा थी मुक़ररु जाइ ते पहुचंदा आहिनि, जीअं सननि को पीछो करे न सघे। पर उहो ख़ासि सूरत हाल में हूंदो आहे जॾहिं पार्टी ऐं उन जी क़यादत ते सरकार जी चौकसी हूंदी आहे या मुख़्तलिफ़ अॻवाननि ते गिरफ़्तारियुनि जा वारंट जारी थियल हूंदा आहिनि। जेतोणीकि हिकु इनकलाबी पार्टी खे आम हालतुनि में बि गॾिजाणियुनि जी तारीख़, वक़्त ऐं हंध खे टोड़े गॾिजाणियुनि जे फ़ैसिले खे राज़ में रखणु ज़रूरी हूंदो आहे। गॾिजाणी में घुरिबल एजेंडा ते मुकमल तयारी ज़रूरी हूंदी आहे। गॾिजाणी में शरीक थींदड़ उहिदेदारनि ऐं कारकुननि जो फ़र्ज़ु हूंदो आहे त घुरिबल एजेंडा ते अॻुवान मुकमल तयारी करे अचनि। ईअं न थिए त मालियात जे सेक्रेटरीअ खां मालियात जो रिकॉर्ड विसरी वञे, कारकुननि जे खीसे मां फ़ी खणणु विसरी वञे वग़ैरह, छाकाणि त अहिड़ी रीति मीटिंग जे थियण जो मक़सदु पूरो थी न सघंदो आहे ऐं माण्हू या कारकुन पाण परेशान थींदो आहे ऐं मीटिंग जे सॼे ऐवान खे परेशान कंदो आहे। उन लाइ ज़रूरी आहे त वास्तेदार इदारनि जा मेंबर ज़िमेवारी खां कमु वठनि ऐं घुरिबल तयारी करे मीटिंग में शरीक थियनि। गॾिजाणी में कागज़ी पेंटिंग कॾहिं बि न विसारिजे। जीअं मीटिंग में ज़रूरी ॻाल्हि करणु या तनक़ीद करणु या तनक़ीद जो जवाबु ॾियण लाइ नंढी वॾी ॻाल्हि नोट करे सघिजे ऐं पोइ पंहिंजे वारे अचण ते हुन ते चङी तरह ॻाल्हाए सघिजे, बजाए उनजे जो अजाए असर आहे त इस्लाह करे वक़्तु ध्यानु कजे। छाकाणि त अहिड़ी सूरत में का ओचितो ॻाल्हि यादि पवंदी आहे त हमरा ॿियनि जी ॻाल्हि हुन जे विच में ॻाल्हाइणु शुरू थी वेंदा आहिनि या जंहिं कारकुन ते का ज़िमेवारी मुक़ररु कई वेंदी आहे जेका फ़िलहाल खां विसरी वेंदी आहे, हू उनखे नोट करण या लिखी छॾण जे बदिरां यादि रखंदो आहे ऐं पोइ वक़्तु गुज़रण सां हाज़िरी विसरी वेंदियूं आहिनि। जॾहिं गॾिजाणी में ख़ासि जवाबु तलबी थींदी आहे त हमरा परेशान थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं लेकिन कारकुननि खां गॾिजाणी जी तारीख़ बि विसरी वेंदी आहे या वरी इजलास हलंदो रहंदो आहे। हमरा घर वारे खां इशारनि में कागज़ ऐं पेन पिया घुरंदा आहिनि। इहा ॻाल्हि गैर ज़िमेवारी जे ज़मरे में अचे थी ऐं कारकुन जी गैर जवाबदारी ऐं लापरवाही खे ज़ाहिर कंदी आहे। गॾिजाणी जे मक़सदनि, फ़ाइदनि ऐं तयारीअ बाबति वज़ाहत खां पोइ गॾिजाणी जे ज़ाब्तनि खे पेश कजे थो। गॾिजाणी जा बुनियादी ज़ाब्ता हेठियां आहिनि। वक़्त जी पाबंदी। गॾिजाणी लाइ वक़्त जी पाबंदी तमामु ज़रूरी, लाज़मी ऐं फ़ाइदे वारी आहे, जंहिंजी वज़ाहत करणु ज़रूरी कान आहे। गॾिजाणियुनि या जलसनि खां वठी प्रेस कॉन्फ्रेंस ताईं कारकुननि ऐं उहिदेदारनि लाइ वक़्त जी पाबंदी अवलिन शर्त आहे। पर सिंध अंदरि अक्सर पार्टियुनि जे वर्करनि ऐं कारकुननि में उन ॻाल्हि में फुक़दान ॾिठो वियो आहे। उहिदेदारनि ऐं कारकुननि में उहो ॾिठो वियो आहे त गॾिजाणी जो वक़्तु ॾींहं जा 12 हूंदा, पर मीटिंग या गॾिजाणी या 1 बजे थींदी या 2 ऐं 3 बजे ताईं थींदी आहे। उहो सॼो पार्टीअ जे वक़्त जो ध्यानु आहे। उहो जागीरदारी इख़्तियार जो सुठो सुठो असरु आहे जंहिंमें वक़्त जो क़दुरु न हूंदो आहे। ज़िंदगी सुस्त भरी हूंदी आहे, उन करे जेकॾहिं गॾिजाणी 12 वॻे रखियलु आहे त 12 वॻे ई पहुचणु घुरिजे। उहो ई जदीद दौर जे इनक़लाबी ख़्यालात जो पैमानो आहे। वक़्त खां पोइ ईंदड़ कारकुन खां जवाबु तलबी ज़रूरी आहे। जेकॾहिं उन जी देरि जो सबबु मुनासिबु आहे त उन जी हल्की सल्की सज़ा ॾियणु खपे, पर जे मुनासिबु न आहे ऐं कारकुन जी पंहिंजी लापरवाही आहे त सज़ा सख़्तु हुजणु घुरिजे। जीअं मीटिंग में राय ॾियणु या ॻाल्हाइणु, वोट जो हक़ कसे वठणु वग़ैरह। उन करे कारकुन खे घुरिजे त वक़्त जो ख़्यालु रखे, मीटिंग में पहुचण जी कोशिशि करे। सवारी जा मसइला ऐं फ़ासिलो वग़ैरह सभु ज़हन में हुजणु ज़रूरी आहे त जीअं उहो मुक़ररु वक़्त ते मीटिंग में पहुची सघे।
नंबर 2 गुफ्तगू जो तरीक़ो कारकुन तोड़े उहिदेदारनि खे पंहिंजे गुफ्तगू दौरान मीटिंग जी सदारत कंदड़ खां मुंहुं करे ॻाल्हाइणु घुरिजे। विहण जो बंदोबस्तु या तरीक़ो अहिड़ो हुजणु घुरिजे जीअं सभिनी ॻाल्हाईंदड़नि जा मुंहुं सदारत कंदड़ तरफ़ हुजनि, जीअं हुनजे सभिनी ते नज़र हुजे ऐं ॻाल्हि कंदड़ जी गुफ्तगू खे चङी तरह ॿुधी ऐं सम्झी सघे। पर के कारकुन सदारत कंदड़ सां मुखातिब थियण जे बजाए सॼे ऐवान या ॿियनि कारकुननि खां मुंहुं करे ॻाल्हाईंदा आहिनि, जेको तरीक़ो सही कोन आहे। इहो बि ज़रूरु कोन आहे त मीटिंग में वेठल ॿियनि माण्हुनि जा निहारणो बि कोन आहे, पर मुखातिब सदारत कंदड़ जो हुजे। नंबर 3 एजेंडा ते ॻाल्हाइण जो तरीक़ो एजेंडा ते मुख़्तसिर पर जामे ॻाल्हाइबो आहे, पर के कारकुन तोड़े उहिदेदार इन ॻाल्हि खे विसारे वेहंदा आहिनि, जॾहिं त एजेंडा रखण जो मतिलबु ई इहो हूंदो आहे त जीअं सिर्फ़ु उन ख़ासि मसइले ते ॻाल्हायो वञे जेका ज़रूरी ऐं लाज़मी हूंदी आहे। पर कॾहिं कॾहिं के कारकुन वींदे उहिदेदार पिणु सियासी एजेंडा ते बहस करण वक़्तु या कारकरदगी जी रिपोर्ट ॾियण वक़्तु सवाल ते सवाल कंदा या ॿी सूरत-हाल ते ॻाल्हाइण जे बजाए तनक़ीद करण में शुरू थी वेंदा आहिनि, जंहिं करे ॻाल्हाइणो हिकिड़ो हूंदो आहे ऐं ॻाल्हाए ॿियो कुझु वेंदा आहिनि। जेकॾहिं को खेनि चवंदो त एजेंडा ते ॻाल्हायो वञे त या त चिड़ी पवंदा आहिनि या उल्टो इल्ज़ाम हणंदा आहिनि त खेनि ॻाल्हाइण जी जमहूरी हक़ खां महिरूम रखियो थो वञे, जॾहिं त अहिड़ी सूरत में हू पाण ॿियनि जी जमहूरी हक़ ते धारो हणंदा आहिनि ऐं जमहूरी हक़ जी आड़ में ॿियनि जो वक़्तु विञाईंदा आहिनि। कॾहिं वरी इहो बि ॾिठो वियो आहे त कंहिं एजेंडा ते बहस दौरान साॻियूं ॻाल्हियूं वर्जायूं वेंदियूं आहिनि जेके अॻु में को कारकुन ॻाल्हाए चुको हूंदो आहे। उन लाइ ॻाल्हियुनि जे वर्जाउ बजाए उहो चवणु वधीक बहितरु आहे त उन ते फलाणो या फलाणो दोस्त ॻाल्हाए चुको आहे ऐं आउं उन्हनि सां मुतफ़िक़ आहियां या न आहियां, बाक़ी ॻाल्हियुनि जे आउं निशानदेही करियां थो। कॾहिं वरी उन जे उबतड़ के कारकुन वर्जाउ खां बचण लाइ या वक़्त जे बचाव लाइ उहो जिद छॾाईंदा आहिनि त आउं हरू भरू फलाणे या फलाणे सां मुतफ़िक़ आहियां, जॾहिं त उहे उन जी राय सां मुतफ़िक़ बि कोन हूंदा आहिनि, जेका कसर नफ़्सी या इंतसार पसंदी हूंदी आहे। उन करे ॻाल्हाइण खां लहरायो वेंदो आहे, जॾहिं त पंहिंजी राय खे जुरत सां पेश करणु घुरिजे। जेके कारकुन जी अॻियां राय पेश न करे सघंदा आहिनि से अवाम जे आॾो बि हुज़ूर शर्म साबित थींदा आहिनि। नंबर 4 पंहिंजे वारी ते ॻाल्हाइजे पंहिंजी वारे ते ॻाल्हाइजे। गॾिजाणी में शरीक थींदड़ कारकुननि खे इहो ज़हन में रखणु घुरिजे त शिरकत कंदड़ हर को कारकुन पंहिंजी राय रखंदो आहे, उन करे हर हिकु कारकुन खे पंहिंजी राय अचण ते थोरो या घणो ॻाल्हाइणु घुरिजे, पर एजेंडा ते ॻाल्हाइणु घुरिजे। ईअं न थियणु खपे त वारे जे इंतज़ारु करण खां सवाइ जंहिंखे जेॾी महिल वणे ॻाल्हाइणु शुरू करे छॾे। ईअं मीटिंग में बदनज़मी पकड़जी वेंदी। जेकॾहिं कंहिं कारकुन खे का ॻाल्हि ओचिती यादि अची वञे थो ऐं का ॻाल्हि यादि अची वञे थी, उन वक़्तु को ॿियो कारकुन ॻाल्हाए पियो त बजाए ॻाल्हि खे अंदरि में कटण जे पंहिंजी वारी जो इंतज़ारु करणु घुरिजे, या जेकॾहिं खेसि ॻाल्हाइणो आहे त सदारत कंदड़ खां उन जी इजाज़त वठणु घुरिजे। पर ज़रे ॻाल्हाइणु न सिर्फ़ु गॾिजाणी जी ज़ाब्तनि जी ख़िलाफ़ थिए थो, पर सियासी इख़्लाक़ियात जी बि उबतड़ आहे। 5 फ़ैसिला सादा, मुख़्तसिर ऐं अमली क़िस्म जा हुजनि। आमतौर ते तंज़ीम या पार्टी जे इदारनि जी गॾिजाणी में फ़ैसिला पंहिंजी नोयत जे एतबार खां इंतिहाई अहम ऐं इनक़लाबी हुजनि, पर जे उन्हनि ते अमल नथो थिए या घटि थिए थो त उन जो सबबु हिकिड़ी ई गॾिजाणीअ में सभिनी मसइलनि जे हल करण जी कोशिशि कई वेंदी आहे, बल्कि हिकिड़े ई धक में इनक़लाब आणण जी बेसूद कोशिशि कई वेंदी आहे, यानी अजाई कोशिशि कई वेंदी आहे, या तिरीअ ते बेश्त घुरण वारी ख़्वाहिश हूंदी आहे, जेको नामुमकिन आहे। इन लाइ इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त फ़ैसिला न मुलतवी करण लाइ कबा आहिनि ऐं न काग़ज़ी कार्रवाई करण लाइ कबा आहिनि, पर फ़ैसिला उन ई लाइ कबा आहिनि त जीअं उन्हनि ते अमल थी सघे। जेकॾहिं किन फ़ैसिलनि ते अमल नथो थी सघे त अहिड़ा फ़ैसिला न करणु घुरिजनि, छाकाणि त ईअं करण सां मायूसी फैलंदी आहे त असां ऐं असांजी पार्टी कुझु नथी करे सघे। उन करे फ़ैसिला साफ़, मुख़्तसिर, बुनियादी ऐं क़ाबिल अमल कजनि त उन्हनि मां ख़ुदि कारकुननि में बि हिकिड़े क़िस्म जो एतमाद पैदा थींदो त असां ऐं असांजी पार्टी जेको फ़ैसिलो कयो आहे उन ते अमल बि कयो आहे। ॿीअ सूरत में ख़्वाहिशुनि या फ़रमाइशुनि ते या वरी हालतुनि जे दबाव में अची
फ़ैसिला त करे छॾिबा आहिनि पर पोइ अॻिते हली अहिड़नि तकड़नि फ़ैसिलनि जा नुक़सान बि मुंहुं कढी वेंदा आहिनि जेको न मुनासिबु आहे ऐं न सही आहे। तंहिं करे फ़ैसिलनि करण खां अॻु में उन्हनि जे सभिनी पासनि जो तफ़सील सां जाइज़ो वठणु घुरिजे ऐं उन खां पोइ फ़ैसिला कया वञनि त ग़लतीअ जा इम्कान घटि थींदा आहिनि।